ही औरत आज़ादी मार्च मुख्तलिफ मुतालबा खणी ईंदो आहे। ही को अहिड़ो मार्च न आहे, पर हर मार्च जे आख़िर में असां हिकिड़ो डिक्लेरेशन ॾींदा आहियूं। असां पंहिंजे जश्न शुरू करण खां पहिरीं असां ही मार्च जी इख़्तिताम जश्न सां, गीत सां, गाननि सां कंदा आहियूं, पर उन खां अॻु में हिकिड़ो पूरो डिक्लेरेशन तयारु कंदा आहियूं ऐं उन डिक्लेरेशन में जेके बि मुतालबा आहिनि उहे मुतालबा रखंदा आहियूं। सभ खां पहिरीं त ही औरत आज़ादी मार्च औरत जी बराबरी, आज़ादी ऐं ख़ुदि मुख़्तारी लाइ मुसलसल जिदोजहद ऐं वेड़ जो ऐलान आहे। मुतालबनि में असांजे सर फ़हरिस्त मुतालबो तशद्दुद जो ख़ात्मो आहे। तशद्दुद लाइ असां सम्झूं था त जेको घरू तशद्दुद थिए थो उहो पितरशाही खे कंट्रोल करे थो। घरू तशद्दुद जे करे औरतूं क़त्ल थियनि थियूं, पर अदालतनि मां खेनि तुर्त इंसाफ़ नथो मिले। केतिरा ई कानून पास थिया आहिनि, पर कानून पास थियण जे बावजूद उन्हनि खे इंसाफ़ नथो मिले। सो एनी बुलेदी जे कातिल समेत जेके मक़तूल औरतूं आहिनि, शैला शाह समेत, शाज़िया जमाली समेत, उन्हनि सभिनी जे कातिलनि खे सज़ा मिले। माशी इंसाफ़ हिन मार्च में अक्सरियत मज़दूर, हारी ऐं ॾिहाड़ी ते कमु कंदड़ औरतुनि जी आहे। असां ॿारहाड़ी जे हाराड़ी औरत लाइ पिणु टेनेंसी एक्ट में मुनासिब अजूरो ऐं मुआशी तहफ़ुज़ चाहियूं था। असीं चाहियूं था, असांजो मुतालबो आहे त ज़रई सुधारा करे सियासी ज़मींदारनि जा सरकारी ज़मीननि तां कब्ज़ा छॾाए उहे ज़मीनूं बेज़मीन हारियाणियुनि में, ही जेके हारियाणियूं आहिनि उन्हनि खे ज़मीनूं ॾिनियूं वञनि, उन्हनि जे नाले ते ज़मीनूं कयूं वञनि। ही आज़ाद नगर जूं औरतूं जे ज़मीन ते वेठियूं आहिनि, उन्हनि खे मालिकाना हक़ मिलणु खपनि। असां चऊं था सूबनि जे अंदरि पाणी जी मुनसिफ़ानी विरछ वसीलनि ते उतां जे मक़ामी माण्हुनि खे जे हक़ खे तस्लीम कयो वञे। असां चऊं था, असांजो मुतालबो आहे त थर समेत ॿियनि ॾुकार सटल औरतुनि खे मुस्तक़िल बुनियादनि ते ग़िज़ाई ज़रूरतनि जी फ़राहमी समेत तालीम, रोज़गार, साफ़ पाणी ऐं सिहत जे बुनियादी सहूलियतुनि जो जोॻो इंतज़ाम कयो वञे। औरतुनि जे गैर रस्मी उनरी फ़ौरे खे घरू सनत जो दर्जो ॾिनो वञे ऐं हुनरमंद ॻोठाणी औरत लाइ रोज़गार जा ज़रिया पैदा कया वञनि। सियासी हक़ में असां चाहियूं था त सियासी नुमाइंदगी में उहे औरतूं 50% जी बुनियाद ते बल्दियाती इलेक्शन में त सभिनी खे पीअण जो हक़ ॾिनो वञे। 50% सीटूं औरतुनि खे ॾिनियूं वञनि। हारियुनि ऐं मज़दूरनि जे कोटा में पिणु औरतुनि जो कोटा अलॻि रखियो वञे, छाकाणि त असां चऊं था त जिते हारी बीहे उते हारियाणी बि हुजणु खपे, जिते मज़दूर हुजे उते मज़दूर औरत बि हुजणु खपे। असां तालीमी हक़ लाइ चऊं था त तालीम, सिहत, रोज़गार इहो बुनियादी ज़रूरतूं रियासत जी ज़िमेदारी आहिनि। इन जे करे इहे सभु जेके आहिनि जेके उन्हनि खे ख़ानगी शोबे खे ॾियनि था उहे बंदि थियणु खपनि। असां कैंपस में जमहूरियत चाहियूं था, तंहिंजे करे कैंपस में यूनियन चाहियूं था। असां तदरीसी निसाब खे जमहूरी साइंसी सनफ़ी बुनियाद ते चाहियूं था। असां ॿियो इहो मुतालबो कयूं था त ख़ासि तौर ते असांजूं छोकिरियूं जेके ॻोठनि मां अचनि थियूं ऐं त नौकिरी करणु चाहिनि थियूं, तालीम हासिलु करण जूं, उन्हनि जे लाइ हॉस्टलूं न आहिनि। असां चऊं था त वॾनि शहरनि जे अंदरि छोकिरियुनि जूं हॉस्टलूं, सरकारी हॉस्टलूं ठाहियूं वञनि जिते छोकिरियूं नौकिरी करण लाइ अची सघनि ऐं छोकिरियूं जेके आहिनि से उहे तालीमी इदारनि में अची सघनि। असां तालीमी थींदड़ हिरासमेंट जंहिंसां छोकिरियूं ख़ुदकुशी करण ते मजबूर आहिनि या क़त्ल कयूं वञनि थियूं, असां समाजी तहफ़ुज़ में जेका इंक्रोचमेंट जे नाले में तव्हांजा घर ठाहिया वञनि था, असां उन्हनि जे उन पॉलिसी खे ख़तमु करण जो मुतालबो कयूं था। असां चऊं था त ख़ासि तौर ते गैर रजिस्टर्ड ॻोठनि मां जेके ॻोठाणनि औरतुनि जूं बेदख़लियूं थियनि थियूं, उन्हनि ॻोठनि खे रजिस्टर करे उहे मालिकाना हक़ ऐं उन्हनि खे रहाइशी तहफ़ुज़ ॾियो। असां चऊं था त
त समाजी ज़्यादतियुनि नाडाइनि जे शिकार ऐं मुसीबत जे मारियल औरतुनि लाइ सेफ हाउस ठाहिया वञनि। असां सां गॾु अॼु ट्रांसजेंडर वारा बि शामिल हुआ ऐं ट्रांसजेंडर वारनि सां जॾहिं असां मिलियासीं औरत मार्च जे सिलसिले में, मूंखे हैरानी थी हिते जेका तकरीर करे विया उहा बीकॉम पास आहे, पर बीकॉम पास आहे हुनजो जेको कार्ड ठहियल आहे उहो मर्द जे नाले सां ठहियल आहे, पर जेका हू चवे थी मां नौकरी कीअं वठणु वञा छाकाणि त मुंहिंजो कार्ड कोन्हे, मुंहिंजी जेके बि तालीमी डिग्रियूं आहिनि उहे मर्द जे नाले सां आहिनि। हुननि इहो चयो त हू जेॾी महिल वञनि थियूं त उते उन्हनि खे केरु किराए ते घर ॾियण लाइ तयारु कोन्हे। सो तंहिंजे करे हीअ सभु जेके ट्रांसजेंडर जा जेके बि मुतालबा आहिनि असां चऊं था त हिननि ट्रांसजेंडर पर्सनल एक्ट 2018 ते अमल कयो वञे, तालीमी इदारनि में हिननि जी कोटा रखी वञे। हिननि जा ख़ासि तौर ते असां हिकिड़ी आज्ञा कयूं था त बल्दियाती इलेक्शन में सीटूं रखी वियूं आहिनि, पर असां चऊं था त हिननि जे रोज़गार जा जोगा बंदोबस्त कया वञनि। ट्रांसजेंडर असांजी कम्युनिटी जो उहो हिसो आहिनि जेके अॼु ॾींहं ताईं जंहिंजी आवाज़ खे उथारी कोन्हे, सो ही औरत मार्च उन्हनि जी आवाज़ बि उथारे थो। उन सां गॾु असां वटि ही एतिरियूं औरतूं वेठियूं आहिनि, राधा वेठी आहे, लाली वेठी आहे, वीरू आई कोन्हे, पर वीरू जे पारां रोज़ असांखे फ़ोन कंदा आहिनि त असांजी 14 सालनि जी 12 सालनि जी छोकिरी खॼी वई आहे, असांजी शादीशुदा 5 ॿारनि जी माउ खॼी वई आहे ऐं उनखां ज़ोरी मज़हब तब्दील कराइनि था। सो असां इहो चऊं था त मज़हबी अक़लियतनि जे मैरिज एक्ट तोड़े विरासत में कानूननि में तरमीम करे औरतुनि खे मुकमल तौर ते कानूनी तहफ़ुज़ ॾिनो वञे। असां इहो बि चऊं था त अक़लियती मज़हब सां रखंदड़नि जे पसंदि जे परणे में मज़हब जी तब्दीली वारे मामले में मुनासिब कानून साज़ी करे अक़लियतनि खे मसावी शहरी सम्झे खेनि समाजी तहफ़ुज़ ॾिनो वञे। गॾोगॾु असां इहो बि चाहियूं था त जेको जंगी जुनून आहे उहो ख़तमु कयो वञे। औरत मार्च तशद्दुद जे ख़िलाफ़ आहे, औरत मार्च जंग जे ख़िलाफ़ आहे, औरत मार्च जमहूरी तौर ते पाकिस्तान जा मसइला, रियासत जा मसइला ऐं असांजा मसइला हल करणु चाहे थो।